वाली माई सुख साण लाई सबके वादाई अचो झूम गायूं घर के सजायूं रोशन बनायूं दिया जलायूं ऊंदह मिटायूं रावण जे जलण जी केडी तहीटवा थोड़ियूं खुशी में फटाका। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो का खबर ॾींदा हलूं त हिंदू मज़हब जे मज़हबी त्योहार ॾियारी जे मौक़े ते खिपरो में JMD पाठशाला जे तरफ़ां ख़ुशियूं सभिनी लाइ प्रोग्राम थियो, जंहिंमें ग़रीब मिस्किननि खे ॾियारी जी ख़ुशियुनि में शामिल कयो वियो, जंहिंमें JMD पाठशाला जे चेयरमैन हरेश राय क़ीमत राय मिस्किन माण्हुनि में अटो कपड़ा फटाका ऐं मेणबत्तियूं विरायूं वयूं। इन मौक़े ते JMD पाठशाला जे चेयरमैन हरेश राय क़ीमत राय जो चवणु हो त अॼु असां ॾियारी जे मौक़े ते प्रोग्राम रखियो आहे खुशियां सबके साथ, जेको असां कोशिशि करे हर साल कंदा आहियूं। हिते सिर्फ़ु इन प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त असां चाहियूं था जेके बि असां हिते रहूं था मुआशरे में, जेके बि असां हिंदू ॿार आहियूं त असां सभु गॾिजी ख़ुशियूं मिलायूं त जीअं असां में अमीर ग़रीब जो फ़र्क़ु न हुजे। हाणे हिते जेके बि तव्हां ॾिसो था ॿाहिरि केतिरी रश आहे, उहे सभु माण्हू जेके उमेदूं रखी आया आहिनि, असां इहो चाहियूं था त असां जेके बि ख़ुशियूं मिलायूं, असांजा जेके बि त्योहार आहिनि असां हिन पाठशाला में हमेशह गॾिजी ख़ुशी मिलाया आहिनि। त अॼु बि जेके माण्हू जेके आहिनि उहे उमेदूं रखी आहिनि ऐं हमेशह वॾनि खां इहो ई ॿुधियो आहे त जॾहिं बि का इबादत सभ खां वॾी उहा आहे त कंहिं ग़रीब जे कमु अचे, त उन हिसाब सां प्रोग्राम रखियो आहे। असां माता राणी जी भटियाणी तरफ़ां ॾाढे सवाई सिंह राठौर तरफ़ां ई प्रोग्राम मिलाए रहिया आहियूं, ग़रीबनि सां गॾु ॾियारी करे रहिया आहियूं। माता जे भंडार में जेको कुझु मिलियो आहे असीं ग़रीबनि ताईं पहुचायूं पिया। इन सां छा थींदो त हिकु बराबरी थी वेंदी ऐं सभिनी जो सुठो कमु थी वेंदो ऐं सभिनी तरीक़े कार सां असीं माता जे तरफ़ां इमदाद ॾेई रहिया आहियूं या माता जे तरफ़ां ख़ुशियूं गॾु मिलाए रहिया आहियूं, जीअं सभिनी बराबरी जो अहसासु थिए ऐं सभु गॾिजी ख़ुशियूं मिलाइनि। जय माता दी। ही साईं JMD पाठशाला जे तरफ़ां साईं हरेश राय ग़रीबनि लाइ इमदाद रखी वई आहे ऐं हीउ ॾाढो सुठो कमु आहे। माता राणी जी भटियाणी जी दुआउनि सां हर साल इहो कंदा रहंदासीं ऐं अॼु बि JMD पाठशाला जे तरफ़ां ई सामान विरायो पियो वञे। जय माता दी। JMD पाठशाला जे तरफ़ां खुशियां सबके साथ हर साल प्रोग्राम रखंदा आहियूं। माता रानी जी कृपा सां असां हिन साल बि प्रोग्राम रखियो आहे ग़रीबनि लाइ, जंहिंमें अटो चांवर चपलूं वग़ैरह उन्हनि खे सीधो सामान ॾिनो वियो आहे। माता रानी कंदी हमेशह हर साल वांगुरु ईअं ई पंहिंजो त्योहार मिलाईंदासीं, हर ग़रीबनि सां गॾु पंहिंजी ॾियारी जी ख़ुशियूं मिलाईंदासीं। ॾियारी जी ख़ुशी जे मौक़े ते खुशियां सबके साथ जे प्रोग्राम साईं हरेश राय जी ज़ेर निगरानी में इहो प्रोग्राम थियो, जंहिंमें ग़रीबनि खे जेको आहे इहे सभिनी ख़ुशियुनि में ॾियारी जो वादनि सां गॾु हिन शरीक करे रहिया आहियूं, जंहिंमां मतभेद ख़तमु थिए ऐं पाण में प्यार मोहबत ऐं अमन ऐं सुकून रहे। जय माता दी।